मुल्क अंदर कोरोना जा राङा जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान वायरस विघे वधीक 113 मरीज़ फोत थी विया आहिनि। सॼे मुल्क अंदर 4414 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सॼे मुल्क अंदर गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 45,275 कोरोना टेस्टूं कयूं वयूं। कोरोना केसनि जे मुस्बत अचण जी शरह 9.74% रही। एनसीओसी मूजिब कोरोना वायरस विघे हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 18,070 थी वियो आहे, जॾहिं त मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग 8,29,933 ताईं पहुची वियो आहे। एनसीओसी मूजिब कोरोना खे मात ॾेई 7,22,202 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। हिन वक़्तु कोरोना जी फ़आल केसनि जो अंग 89,661 आहे। कोरोना जे 5,448 मरीज़नि जी हालत ॻणिती जोॻी आहे।